नाज़रीन, कराची में मच्छर कॉलोनी में ॿिनि सिंधी नौजवाननि जे बेरहमाने क़त्ल वाक़े ख़िलाफ़ शहदादपुर में लतीफ़ पार्क खां पैदल रैली कढी वई। एम भील, सदाम खोसो, सिकंदर सिंधी जी अॻुवाणी में निकितल रैली प्रेस क्लब ते पहुती। उन हवाले सां पेश आहे शहदादपुर मां MNN TV जे रिपोर्टर रऊफ़ बागरानी जी ही रिपोर्ट। जी, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं प्रेस क्लब शहदादपुर जे साम्हूं, जिते क़ौमी अवामी तहरीक जे तरफ़ां कराची में ॿिनि गबरू सिंधी नौजवाननि जे क़त्ल जे ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे। अचो त मुज़ाहिरीन खां पुछा कयूं त हिन जो छा चवणु आहे। जानी बिलाल काका को सो मोटोस कोन्हे। उन खां पोइ हींअर कराची में जेको क़त्लो गारत कई वई आहे, सिंधी नौजवान जेको इंजीनियर उन्हनि जो संगसार करे उन्हनि खे बेदर्दी सां जेको मारियो वियो आहे, क़ौमी अवामी तहरीक मुतालबो थी करे त इन्हनि कातलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे इन्हनि जलाद कातलनि खे सरेआम फांसियूं ॾिनियूं वञनि। सुप्रीम कोर्ट ख़ामोश आहे, वज़ीर आला सिंध ख़ामोश आहे, इदारा तहरीक में न आहिनि। पुलिस ईअं ई रुगो हिकिड़ी माना टाल मटोल करे चयो पई त असां इहो कारनामो कयूं पिया। को बि कारनामो, का बि कार्रवाई कोन थी आहे। फौरी तौर ते रहियल जेके बि कातलनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेका रोज़ सिंध जे नौजवाननि जो क़त्लेआम कयो थो वञे, कॾहिं इरशाद रांझाणी खे क़त्ल करे चयो वञे थो त हीउ डाकू हो, दहशतगर्द हो, केॾी महिल हैदराबाद में बिलाल काका खे क़त्ल करे इहो ॼाणायो वञे थो त हे मुफ़्त जी मानी खाइण आयो हो, इन करे हिनखे क़त्ल कयो वियो आहे। केॾी महिल कराची जे गलियुनि में सर्वे दौरान निकितल असांजा नौजवान इंजीनियर सिंधी उहे निकिता सर्वे दौरान हुननि खे इहो ॼाणाए क़त्ल कयो वियो त हीउ माण्हू अगवा करणा आहिनि, ॿार अगवा करणा आहिनि। रियासत इन ते छो ख़ामोश आहे? सिंध हुकूमत इन ते छो ख़ामोश आहे? अवां नंढड़े में नंढड़ी ॻाल्हि ते सो मोटो नोटिस वठो था। सुप्रीम कोर्ट साहब असां लाइ मोहतरम आहे, पर हिन सानीअ लाइ सो मोटो नोटिस न आहे। पर ही सिंधी शहीद थिया आहिनि, इन्हनि लाइ छो ख़ामोशी आहे? इन लाइ वज़ीर आज़म साहब किथे आहे? इन लाइ रियासत किथे आहे? सिंध जे माण्हुनि सां को वास्तो ई न आहे छा? असीं जंग में रहूं था? ही सिंध जेका पूरे पाकिस्तान खे ऑयल, गैस, पेट्रोल ॾिए थी, हिते सभिनि खां वॾे में वॾो कोयले जो ज़ख़ीरो आहे। उन बावजूद असां निंदड़ खां रोडनि ते मारिया था वञूं। असीं हिन रियासत खां, हिन हुकूमत खां शर्जील इनाम मेमूर साहब, अमां सहाफ़ी जे लाइ त त्याज़ियत करे सघो था। छा ही जेके ॿ नौजवान असांजा क़त्ल थी विया, शहीद कया विया बेदर्दी सां, तव्हां उन्हनि ते ख़ामोश आहियो? कहिड़ो मिनिस्टर वियो आहे उन्हनि वटि हली? कहिड़ो पीपल्स पार्टी जो अॻुवान वियो आहे उन्हनि वटि हली? असीं मुतालबो था कयूं त जेके बि हींअर गिरफ़्तार थिया आहिनि या जेके बि अञा गिरफ़्तारियूं रहियल आहिनि, उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार करे सरेआम कराची जे चौकनि ते उन्हनि खे फाही ॾिनी वञे। जीअं त कराची में जेको सिंधियुनि खे निंदड़ को ऐं जीअं मारियो पियो वञे सिंधी शागिर्दनि खे, सिंधी नौजवान इंजीनियरनि खे, मतिलबु सिंध जो जेको बि नौजवान शऊर होॾां वञे थो ऐं जंहिंखां अफ़गानियन ऐं बर्मियन खे ख़तरो हूंदो आहे, उन्हनि खे दहशतगर्द करे या उन्हनि खे किडनैपर करे मारियो थो वञे। असांखे ईअं अक़लियतनि में छो तब्दील कयो पियो वञे, असांखे का ख़बर न आहे। छो त असांजी जेका सिंध जी पार्टी जेका पाण खे सॾाए थी, पीपल्स पार्टी जेका चए थी डेमोक्रेसी, उहा किथे आहे? उहा छो नथी आवाज़ उथारे त अफ़गानी जेके आयल आहिनि, जेके स्मगलर आहिनि, जेके भताखोर आहिनि, जेके क्लाशन कोफूं खपाईंदा आहिनि, जंहिंखां कराची जेका सिंध जी दिलि आहे उनखे ख़तरो आहे, उन्हनि जे लाइ कुझु बि नथो कयो वञे। ऐं आपने कोई भी ऐसा काम नहीं किया है जिससे सिंध के जो नौजवान शहीद हुए उनके कोई खून से इंसाफ हुआ हो। और रही बात कि मैं उर्दू में कहना चाहता हूँ कि कराची के लोगों को, कि रही बात ये कि आप क्यों नहीं आवाज़ उठाते हैं जो कराची में 14 अगस्त को अफ़गानी झंडा उठा के घूम रहे थे, उनके खिलाफ आवाज़ क्यों नहीं उठाते हैं? क्यों नहीं आप बर्मियों के खिलाफ आवाज़ उठाते हैं? जी बिल्कुलु, मुज़ाहिरीन जो चवणु आहे त कराची में हथ वठी हिकिड़ी गहरी साज़िश तहत सिंधी माण्हुनि जो क़त्लेआम कयो पियो वञे, जंहिंजे ख़िलाफ़ रियासत जेका आहे त मुकमिल ख़ामोश आहे। हिननि वज़ीर आज़म समेत, सुप्रीम कोर्ट पाकिस्तान समेत आला अदलिया ऐं वसाइल अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जी नोटिस वठी सिंधी जे कातलनि खे सरेआम फांसी ॾेई इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु रऊफ़ बागरानी, MNN TV न्यूज़, शहदादपुर।